नाज़रीन, ठटे में विनरेबल एक्ट तहत शहर में हसास जगहनि जी सिक्योरिटी के इंतजामनि जो अमल शुरू कयो वियो आहे। एक्ट तहत हसास जगहनि जी निशानदेही बार सिक्योरिटी जा इंतजाम मुकम्मल कया वेंदा। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे महबूब बिरोही। जी नाज़रीन, सॼी सिंध में एक कानून नाफ़िज़ कयो वियो आहे, ख़ासि तौर ते अमल दरामद यकीनी बनाइण लाइ। उन में त जीअं उनखे सिंध वनरेबल सिक्योरिटी एक्ट तहत अमल दरामद खे यकीनी बनाइण लाइ उन हवाले सां बुनियादी तौर ते मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी शाहरान ते या ख़ासि तौर ते जेके स्टाफ सुजनि था या जेके बैंक जो जेका बैंक सुजनि था उन्हनि जो अॻियो हिसो या मुख़्तलिफ़ एरियाज़ जितां लंग हुजनि था, मेन पॉइंट हुजनि थियूं, उन्हनि खे वनरेबल सिक्योरिटी एक्ट में शामिल कयो वियो आहे त जीअं उते CCTV कैमरानि जी फ़राहमी खे यकीनी बनायो वञे। उन हवाले सां ठटे में भी उन ते अमल दरामद जारी है। SSP ठटो डॉक्टर इमरान पाण निकितो आहे ऐं मुख़्तलिफ़ एरियाज़ जो विज़िट कयो आहे। उन हवाले सां जेका ASP ठटो आहे अलीना मैडम, उन जे अॻुवाणी में हिकिड़ी ख़ुसूसी टीम क़ाइमु कई वई आहे जेके पॉइंट्स जी निशानदेही कंदी। उन पॉइंट्स जी निशानदेही टीम करण खां पोइ उन्हनि हंधनि ते यकीनी बणायो वेंदो जेके CCTV कैमरा जे इंस्टॉल खे। उन हवाले सां असां वटि मौजूदु आहिनि SSP ठटो डॉक्टर इमरान साहब, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिक्योरिटी वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट हमारे पास एक्ट एग्जिस्ट करता है, लेकिन इसकी प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन अप टू द मार्क नहीं हुई। तो उस पे एडिशनल IG साहब हैदराबाद रीजन डॉक्टर जमील साहब, DIG साहब हैदराबाद शजील खरल साहब की डायरेक्शन पे हमने यहाँ डिस्ट्रिक्ट ठट्टा में इस पे काम शुरू कर दिया है। इसके जो स्टेप्स रिक्वायर्ड हैं उसमें सबसे पहले तो सब डिवीजन लेवल पे कमेटीज़ को नोटिफाई करना होता है। वो प्रोसेस हमने पूरा करवा लिया हुआ है। कमेटीज़ की नोटिफिकेशन हो गई हुई है। सब डिवीजन लेवल पे ये कमेटीज़ हैं जिसको जो कंसर्न SDPO वो हेड करते हैं। इसका बेसिक मकसद ये है कि जितनी भी इम्पॉर्टेंट प्लेसेस हैं, चाहे वो सरकारी हैं चाहे वो प्राइवेट हैं, उनको हम आइडेंटिफाई करा के उनको एडवाइस करें कि वहाँ को जो सिक्योरिटी की जो बेसिक चीज़ें रिक्वायर्ड हैं वो वहाँ पे अपनी इम्प्लीमेंट करें। उस सिलसिले में हमने यहाँ पे फील्ड वर्क भी स्टार्ट कर दिया हुआ है। ASP साहबा जो डिस्ट्रिक्ट अपना ठट्टा के सिटी वाली सब डिवीज़न है उसकी क्योंकि हेड होंगी टीम की, तो यहाँ पे हमने टीम्स जॉइंट बना दी हुई हैं। वो फील्ड में निकल के पूरा सर्वे करेंगी, पूरी जितनी भी वल्नरेबल इस्टेब्लिशमेंट्स हैं उनकी लिस्ट बनाएंगी और उनके जो फिर ओनर्स हैं, जो मैनेजर्स हैं, उनको एडवाइस करेंगे कि ये अपनी ये चीज़ें पूरी करें। ओवरऑल जो एक सिक्योरिटी है वो बढ़ जाती है, सारी चीज़ें सर्विलेंस में आ जाती हैं। इस सिलसिले में मेरा मीडिया के तमाम दोस्तों से भी ये अपील है कि वो लोगों में इसकी अवेयरनेस भी दें, उनको पैगाम दें कि इस सिलसिले में वो पुलिस के साथ, एडमिनिस्ट्रेशन के साथ कोऑपरेट भी करें। इस एक्ट की प्रोविज़न के तहत हम प्रायोरिटाइज़ में जो हमारे डिस्ट्रिक्ट के एंट्री एग्ज़िट पॉइंट्स होंगे, जो हमारे सिटी हैं, टाउन्स हैं, उनके जो एंट्री एग्ज़िट पॉइंट्स हैं और जो मेन रोड हैं, उन सारी जगहों को हम इसमें कवर करेंगे। कुछ जगहों पे एग्जिस्ट करती होती हैं मुख्तलिफ जो वल्नरेबल एस्टेब्लिशमेंट, बाकी जगहों पे भी हम अरेंजमेंट्स उसकी कर लेंगे। हमने पूरे डिस्ट्रिक्ट को कवर करना है, चाहे डिस्ट्रिक्ट के एंट्री एग्ज़िट पॉइंट्स हों, सिटी के टाउन्स के एंट्री एग्ज़िट पॉइंट्स हों, हमारे मेन रोड हो गए, हमारे मेन चौक हो गए, सबको हमने कवर करना है, अर्बन एरियाज़ को, रूरल एरियाज़ को भी। तो इसलिए तमाम शहरियों से, तमाम जो हमारे ट्रेडर्स हैं, उन सब से अपील है कि वो इसमें मैक्सिमम कोऑपरेट करें, वो ताकि ओवरऑल हमारी जो सिक्योरिटी है उससे इंक्रीज़ हो जाएगी। इंस्टॉलेशन ऑफ CCTV कैमरा असांखे हद दर्जे सां हेल्प कंदो इन तरीक़े सां त हिकिड़ो त असांजी हिकिड़ी कंटिन्यूस सर्वेलेंस थी वेंदी। जेके भी एंट्री एग्ज़िट रूट्स आहिनि, जेके शाहराऊं आहिनि, जेके रोड उन्हनि सां कनेक्ट था थियनि, इन्हनि जी 24/7 मॉनिटरिंग थी वेंदी। ॿी ॻाल्हि त छो त अगरि कुझु वारदात थिए थी, का चोरी थिए थी, त इन में बि असां वटि इहो हिकिड़ो कंक्लूसिव एविडेंस भी अची थो वञे। असांखे क्राइम ट्रेसिंग में भी हेल्प थी थिए, मॉनिटरिंग में भी हेल्प थी थिए, त इहो नॉर्मल पुलिसिंग में असांखे इलाही तरीक़े सां हेल्प करे थो सघे। बिल्कुलु न्याणियुनि जे हवाले सां छो त जेके लेडीज़ जे लाइ कॉलेजिस आहिनि, इहे बि असांजी प्रायोरिटी ते आहिनि, जेका असां लिस्टूं ठाहियूं आहिनि, जंहिंमें कुझु जॻहियूं असां आइडेंटिफाई कयूं आहिनि। उन में जीअं स्कूल कॉलेजिस आहिनि, इहे जॻहियूं जिते माण्हुनि जो हुजूम, पर्टिकुलरली न्याणियुनि जो हुजूम घणो थो हुजे, उन्हनि खे असां फोकस कयो आहे ताकी उन्हनि खे मॉनिटर कयूं। ऐं जिते तव्हां ॻाल्हि कई त उन्हनि जी हैरेसमेंट जे केसिस आहे, उहे मुंहिंजे ऐं मुंहिंजी जेका वुमेन प्रोटेक्शन सेल जी टीम आहे, असांजी प्रायोरिटी ते आहे। असां रोज़ इन्हनि कंप्लेनेंट्स खे ॿुधंदा आहियूं, उन्हनि जा जेके बि इशूज़ हूंदा आहिनि उनखे फिल फोर ऐं बर वक़्तु हल करण में असांजी तरजीह ॾींदा आहियूं। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी SSP ठट्टो ऐं ASP सां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं। मजमूई तौर ते ठट्टे ज़िले अंदरि ही जेका सेफ्टी सिक्योरिटी जेको एक्ट आहे उन्हनि ते अमल दरामद खे यकीनी बनाइण लाइ मुख़्तलिफ़ दाख़िली ख़ारिजी रस्ता आहिनि, उन्हनि ते यकीनी बनाइण लाइ कोशिशूं वरितियूं पियूं वञनि। उन लाइ विज़िट कयो वियो आहे। उन जे SSP चवण आहे ऑन बोर्ड रखियो वेंदो वापारी ताजर बिरादरी खे, सिटीज़न्स खे, ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿार मासूम मिसिंग थी वञनि था, गुम थी वञनि था, इन में मदद थींदी। ॾोहनि जे हवाले सां उहा मदद थींदी। उन सां गॾोगॾु औरतुनि ऐं नियाणियुनि जी हिरासमेंट जा केस थियनि था, उन्हनि में बि मददगार थींदो। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़ ठट्टो।